GSN जीअ सिंधी ॿोली। दोस्तों कहिड़ा हाल आहिनि? तव्हांजी वॾी महिरबानी असांजो वीडियो ॾिसण लाइ। यूरोप, अमेरिका, कैनेडा, ऑस्ट्रेलिया, जापान या अहिड़ा ॿिया तरक़ी याफ़्ता मुल्क सदाईं असांजे माण्हुनि जा ख़्वाबनि जो महवर रहिया आहिनि ऐं अहिड़े ख़्वाब जे पूरा लाइ हर माण्हू पंहिंजे वस ऐं वितार जाखोड़ींदो पिणु रहियो आहे। अॼु मां हिते पंहिंजी मालूमात जे आधार ते ऐं थोरे घणे तजुर्बे जे बुनियाद ते अव्हांखे ॿुधाईंदुसि त यूरोप में कीअं रिहायत अख़्तियार करे सघिजे थी ऐं क़ानूनी तौर ते सवले तरीक़े सां कहिड़े नमूने सां यूरोप जो पासपोर्ट या यूरोप जी मुस्तक़िल रहाइश या यूरोप में पंहिंजे फैमिली ख़ानदान खे सेट करण लाइ कहिड़ो तरीक़ो अख़्तियार करे सघिजे थो। उन खां अॻु तव्हांखे गुज़ारिश कंदो हलां त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं भरिसां लॻल घंटीअ खे दॿायो, क्लिक कयो त जीअं असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुचंदी रहे, उनजो नोटिफिकेशन ऐं इतला तव्हां ताईं पहुचंदो रहे त जीअं तव्हांखे मालूमात मिलंदी रहे। असां हिते वक़्त बे वक़्त अहिड़े क़िस्म जूं मालूमाती वीडियो जंहिंमां सिंधी माण्हुनि खे कंहिं बि क़िस्म जो लाभ मिले, फ़ाइदो हासिलु थिए, असां अपलोड कंदा रहंदासीं। ख़ासि तौर ते कारोबार जे हवाले सां, मुलाज़मत जे हवाले सां, तालीम जे हवाले सां ऐं कंहिं बि मुल्क में तरक़ी याफ़्ता मुल्क में रहाइश अख़्तियार करण जे हवाले सां असां तव्हांखे मालूमात पहुचाईंदा रहंदासीं। त दोस्तों, पुर्तगाल यूरोप जो अहम मुल्क आहे, सनअती तौर ते तरक़ी याफ़्ता मुल्क आहे, मुलाज़मत जा तमामु घणा मौक़ा आहिनि हुते। उहे दोस्त जेके एग्रीकल्चर सां वाबस्ता आहिनि उन्हनि जे लाइ बि तमामु सुठा मौक़ा आहिनि। उते एग्रीकल्चर जो पिणु सुठो चांस आहे, फार्मिंग थिए पई, उन हवाले सां मुलाज़मतूं मिली सघनि थियूं। पुर्तगाल मौसमी हवाले सां बाक़ी यूरोपीय मुल्कनि खां घटि थधो आहे, जंहिं करे असांजे इलाइक़े जे माण्हुनि खे जीअं बाक़ी यूरोप जे मुल्कनि में तकलीफ़ूं थियनि थियूं थधि जे हवाले सां, उहे हुते घटि थियनि थियूं। दोस्त जेके सोचे रहिया आहिनि या जिन जे ज़हननि में इहो ख़्यालु आहे त हू गैर क़ानूनी तौर ते बलूचिस्तान खां ईरान खां तुर्की खां यूनान ऐं यूनान खां पोइ बाक़ी कंहिं उन्हनि जी जेका मंज़िल मक़सूद आहे त कहिड़े मुल्क खे हू चॉइस कनि था, जर्मनी या ॿिया फ्रांस या स्पेन वग़ैरह, त ओॾे वेंदा त उहे हाणे पंहिंजे ज़हन मां ख़्यालु कढी छॾनि, छो त उहो रस्तो हिन वक़्तु नामुमकिन हद ताईं मुश्किल थी चुको आहे। इटली ऐं जर्मनी पंहिंजी पॉलिसी वाज़े करे चुको आहे त हू कंहिं बि गैर क़ानूनी तारकीन वतन खे पनाह न ॾींदो। क़ानूनी तौर ते जेके अचनि था उन जे लाइ पोइ बि थोरो घणो नरम गोशो आहे, पर गैर क़ानूनी तौरु अचण जे लाइ का बि गुंजाइश न आहे। जॾहिं असां वटि क़ानूनी तरीक़ा मौजूदु आहिनि ऐं उन ते ख़र्च बि गैर क़ानूनी तरीक़नि खां घटि थो अचे या उन जे बराबरि थो अचे, त पोइ असांखे गैर क़ानूनी तरीक़ा अख़्तियार करण जी ज़रूरत कहिड़ी आहे, जिते जान जो जोखो पिणु आहे। हज़ारनि जे तइदाद में नौजवान यूरोप जो ख़्वाबु खणी रस्ते में मारिजी विया आहिनि, समुंड में लुड़ी विया आहिनि ऐं पोइ बि असांजा दोस्त कंटेनरनि में माण्हू मरी विया आहिनि। पोइ बि असांजा दोस्त 10, 15, 20 लख 12 लख रुपया दलालनि जे हवाले करे ऐं उहो रस्तो चॉइस कनि था। थोरी प्लानिंग जी ज़रूरत आहे। जेकॾहिं तव्हांखे किथे बि वञिणो आहे, टारगेट सिलेक्ट कयो। टारगेट सिलेक्ट करण खां पोइ तव्हां उन जे लाइ प्लानिंग कयो, उन जी मालूमात हासिलु कयो त उते वञण जे लाइ तव्हांखे कहिड़ियुनि जी शयुनि जी ज़रूरत आहे ऐं उन्हनि शयुनि खे क़ानूनी तौर ते पूरा करण जे लाइ
कोशिशि वठो। एॾो वॾो को मुश्किल मसइलो आहे ई कोन जेको नामुमकिन हुजे। मिसाल तौर ते कंहिं बि तव्हांखे यूरोप जे मुल्क जे लाइ इहो वीडियो तफ़सीली वीडियो असां बाद में अपलोड कंदासीं, तयारु कंदासीं, जंहिंमें A to Z ॿुधाईंदासीं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं घुरिजनि थियूं कंहिं बि तरक़ी याफ़्ता मुल्क जी वीज़ा हासिलु करण जे लाइ। हिते असां पंहिंजे असुल मक़सद ते अचूं था। जीअं त अॼु जो मौज़ू ई आहे पुर्तगाल में मुस्तक़िल रहाइश कीअं अख़्तियार कजे ऐं उतां जा क़ानूनी तौर ते पासपोर्ट, उतां जो क़ानूनी तौर ते पासपोर्ट कीअं हासिलु कजे। त ॿियनि शयुनि ते बाद में वीडियो असां शेयर कंदासीं। पुर्तगाल में PR हासिलु करण जे लाइ ऐं मुस्तक़िल रहाइश हासिलु करण लाइ तमामु सवला शर्त आहिनि। ईअं खणी चइजे त सिर्फ़ु 2 घुरिजूं आहिनि, 2 रिक्वायरमेंट्स आहिनि जेके पूरियूं करण सां तव्हांखे उतां जी PR मिली सघे थी। सभ खां पहिरियों आहे त अव्हां क़ानूनी तौर ते पुर्तगाल में दाख़िल थिया हुजो। ॿी शइ आहे अव्हां वटि पुर्तगाल में नौकिरी या कारोबार जो कंहिं सां मुआइदो हुजे ऐं उन सां ई रिलेटेड या सलाह ॾियल टियों शर्त आहे त तव्हां नौकिरी करण दौरान या वापार करण दौरान मुसलसल 5 खां 7 महीना पुर्तगाल में जेका तव्हां ते टैक्स लागू थिए थी, नौकिरीअ दौरान जेका पघार मिले थी, पघार जे आधार ते जेका टैक्स लागू थींदी या कारोबार जे हवाले सां जेका टैक्स लागू थींदी, उहा टैक्स तव्हां हर महीने बाक़ाइदगीअ सां अदा कंदा रहो। 5 खां 7 महीना टैक्स अदा करण खां पोइ काफ़ी अहिड़ा बि बंगाली आहिनि, इंडियन आहिनि या पंजाबीज़ आहिनि जेके 3 खां 4 महीननि खां टैक्स भरण खां पोइ उन्हनि अप्लाई कयो आहे ऐं उन्हनि जी खे हुतां PR मिली वई आहे। जीअं त असां सिंधी माण्हू हमेशह देरि सां जाॻंदा आहियूं, लथे लाबारो वारो मिसाल असां ते उअं ई आहे त लथे लाबारे खां पोइ असां वठी तयारी वठंदा आहियूं, कांबो खणी तयारु थींदा आहियूं, कांबो ॿधंदा आहियूं। त हिन सूरत हाल में बि असां अञा ताईं मुंहिंजे ख़्याल में काफ़ी दोस्तनि खे इहा मालूमात कान्हे का त पुर्तगाल में अहिड़ी नरमी आहे जेका गुज़िरियल 2-4 सालनि खां वठी मुसलसल हलंदी रहे थी, पर उन जी मालूमात कान्हे का असांखे त असां उन मां फ़ाइदो कीअं हासिलु कंदासीं। हिते क़ानूनी तौर पुर्तगाल में दाख़िल थियण लाइ इहो आहे त या त तव्हांखे पुर्तगाल जी वीज़ा हुजे, जेको पुर्तगाल ऑलरेडी शेंजन कंट्रीज़ आहे, शेंजन कंट्रीज़ में शामिल आहे, यूरोपियन यूनियन जे शेंजन कंट्रीज़ में शामिल आहे। त पुर्तगाल जी वीज़ा मिलण सां तव्हां बाक़ी 26 मुल्कनि में आराम सां बग़ैर कंहिं वीज़ा जे ऐं बग़ैर कंहिं इमिग्रेशन जे लवाज़मात जे तव्हां अची वञी सघो था। उहा बि थी सघे थी त तव्हां वटि पुर्तगाल जी वीज़ा हुजे ऐं पुर्तगाल में डायरेक्ट हलिया वञो। जेकॾहिं पुर्तगाल जी वीज़ा न आहे, कंहिं बि शेंजन मुल्क जी वीज़ा आहे, तॾहिं बि तव्हां पुर्तगाल में एंटर थी सघो था। जेकॾहिं तव्हां ऑलरेडी कंहिं शेंजन मुल्क में आहियो, उतां तव्हां पुर्तगाल वञी सघो था। पर हिते कुझु दोस्तनि जो ख़्यालु आहे, जेका मालूमात मां उते पुर्तगाल में मुंहिंजे दोस्तनि खे चई आहे त उहे मूंखे वठी ॾींदा। बहरहाल असीं कंहिं बि चांस वठण लाइ तयारु न आहियूं, चांस या रिस्क खणण लाइ तयारु न आहियूं। सवलो तरीक़ो इहो आहे त जेके दोस्त अॻु में ई यूरोप में मौजूदु आहिनि, उन्हनि जी वीज़ा ख़तमु थी चुकी आहे या उहे क़ानूनी तौर ते उते रहाइश पज़ीर आहिनि, पर हू क़ानूनी तौर ते यूरोप में इंटर थिया हुआ, त उहे पुर्तगाल में वञी पंहिंजा सबूत पेश करे त हू क़ानूनी तौर ते यूरोप में आया हुआ, उते मुलाज़मत वठी इन तरीक़े मां फ़ाइदो वठी सघनि था। ऐं उहे दोस्त जिन वटि वैलिड वीज़ा हिन वक़्तु मौजूदु आहे, उहे बाय रोड या बाय ट्रेन पुर्तगाल में दाख़िल थियण जे बदिरां जेकॾहिं का इंटरनेशनल एयरलाइन सिलेक्ट कनि, लोकल एयरलाइन का बि यूरोपियन एयरलाइन न, इंटरनेशनल एयरलाइन यूज़ कनि, त उहा उन्हनि जी क़ानूनी एंट्री शामिलु कई वेंदी। उन लाइ सवलो तरीक़ो इहो आहे त यूरोपीय यूनियन जे मुल्कनि सां सलाहियल आहे तुर्किश एयरलाइन तव्हां चूंडियो
उनजो किरायो थोरो वधीक थी सघे थो। जॾहिं तव्हां उन जे ज़रिए कंहिं बि यूरोपी मुल्क खां तुर्कीअ में वेंदा, पुर्तगाल वेंदा, त तुर्किश एयरलाइन तव्हांखे डायरेक्ट पुर्तगाल न खणी वेंदी। तुर्किश एयरलाइन अॻ में तुर्की वेंदी ऐं तुर्की खां बाद में तव्हांखे पुर्तगाल आणींदी। जीअं त तुर्की शेंजियन कंट्रीज़ में शामिलु न आहे, शेंजियन मुल्कनि में शामिलु न आहे, त उते जॾहिं तव्हां पुर्तगाल एयरपोर्ट ते ईंदा त तव्हांखे इमिग्रेशन जूं सभु लवाज़मात, इमिग्रेशन जी जेके सभु घुर्जूं आहिनि उहे पूरियूं करणियूं पवंदियूं, त उहा तव्हांजी कानूनी एंट्री थी वेंदी। उनखां पोइ तव्हां उते मुलाज़मत आराम सां उते तव्हांखे मिली वेंदी। जेकॾहिं तव्हां अंग्रेज़ी उते एतिरी कान्हे का, उतां जी उन्हनि जी पंहिंजी ॿोली आहे, जेकॾहिं उहा ॿोली तव्हांखे अचे थी त तमामु सुठी ॻाल्हि आहे। जेकॾहिं नथी अचे ऐं तव्हां कानूनी तौर ते आहियो त आराम सां तव्हांखे उते नौकिरी मिली सघे थी। न त उनजे लाइ बि काफ़ी उते बंगालीज़ आहिनि, इंडियन आहिनि, ऐं तव्हांजा असांजा पाड़ेसरी पंजाबी उते काफ़ी आहिनि, जंहिंजा उते दुकान फार्म वग़ैरह सभु शयूं आहिनि। उन्हनि सां कॉन्ट्रेक्ट या मुआदो करे बि उहो असां हासिलु करे सघिजे थो आराम सां। ऐं पोइ बाक़ी शयूं जेके आहिनि उहे तव्हां उते आराम सां सिखी सघो था। हिकिड़ी ॻाल्हि रुगो ज़हन में रखंदव त उते कंहिं दलाल जे वर न चढ़ंदव। दलाल जो कमु ई आहे पैसा तव्हां खां कढंदो ऐं तव्हांजे कम खे ड्रिघो कंदो। जेतिरो ड्रिघो कंदो ओतिरा उनखे वधीक पैसा मिलंदा। त बहितर इहो आहे त तव्हां पाण गूगल ते सर्च कयो, या उते खोड़ NGOs आहिनि, खोड़ अहिड़ा इदारा आहिनि जेके तव्हांखे मुफ़्त में पंहिंजूं सर्विसिस प्रोवाइड कंदा ऐं सर्विसिस ॾींदा, ऐं का बि उनजी चार्ज वग़ैरह न आहे। त दोस्तो, उमेद त तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो ऐं कुझु मालूमात तव्हांखे मिली हूंदी। असांजो वीडियो लाइक कयो, शेयर कयो, त जीअं अहिड़नि दोस्तनि ताईं हीउ वीडियो पहुची सघे जिन जो ख़्वाबनि में यूरोप शामिलु रहियो आहे, या जिन जे ख़्वाब में यूरोप में मुलाज़मत शामिलु रही आहे, या जेके पंहिंजे मुस्तक़बिल खे वधीक शानाइते अंदाज़ सां ठीकु करणु चाहिनि था, त हीउ वीडियो उन्हनि ताईं पहुचे। त वीडियो खे शेयर कयो, दोस्तनि ताईं पहुचायो, त असांजो आवाज़ु सभिनी ताईं पहुचे, त असीं ऐं तव्हीं सभु गॾिजी हिकु बहितर ऐं हिकु शाहूकार सिंध अॾे सघूं। ऐं पंहिंजो आवाज़ु मुंहिंजे ख़्याल में असीं न रुगो मज़दूर जी सूरत में, असीं न रुगो कंहिं डॉक्टर जे सूरत में, असीं न रुगो कंहिं इंजीनियर जे सूरत में, या असीं न कंहिं ॿिए मुलाज़मत जे सूरत में कंहिं बि मुल्क ताईं पहुचंदासीं। पर मुंहिंजो इहो ईमान आहे त जेकॾहिं को बि सिंधी किथे बि पहुचे थो, कंहिं बि मुल्क में पहुचे थो, त उहो हुते सिंध जे सफ़ीर तौर ते, नंढे हुजे या वॾो हुजे, को न को पंहिंजो किरदारु ज़रूरु अदा कंदो। त साधु सलामत, सिंध सलामत। उमेद त नई मालूमात सां गॾु, नए वीडियो सां गॾु अमां वटि जे साम्हूं वरी हाज़िर थींदासीं। तेसिताईं इजाज़त। असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं हीउ वीडियो दोस्तनि सां शेयर कजो। वॾी महिरबानी। जी सिंध।